अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां पढ़ूं था डिस्काउंट ऐं डिस्काउंट परसेंट। ठीकु आहे। हाणे डिस्काउंट ऐं डिस्काउंट परसेंट, डिस्काउंट खे सिंधी में रियायत चइबो आहे। त उहा केतिरी रियायत अगरि कोई अव्हां सां करे, ठीकु आहे, त टॉपिक आहे डिस्काउंट। फार्मूलो हुनजो छा आहे त डिस्काउंट जो फार्मूलो हूंदो आहे मार्केट प्राइस माइनस सेल प्राइस। ठीकु आहे। मार्केट प्राइस ईअं चई सघो था त बाबा जेका हुन ख़रीद कई, जेका मार्केट में हुनखे शइ मिली उहा घणे मिली, उन मां जेके बि हुन में जेतिरी बि हुनखे मिली उन माइनस कयो सेल प्राइस यानी विकिरो वारी क़ीमत, त तव्हांखे डिस्काउंट मिली वेंदो। ऐं डिस्काउंट परसेंट ॻोल्हणो अथव त पोइ डिस्काउंट खे वंड कयो मार्केट प्राइस सां ऐं पोइ मल्टीप्लाई कयो 100% सां। त मतिलबु जेकॾहिं तव्हांखे सिंपली इहे क्वेश्चन ॾिसो, वॉच प्राइस्ड एट 160 160 रुपए जी आहे वॉच ऐं सोल्ड फॉर सेल घणे थी थिए बाबा 100 रुपए में। फाइंड द परसेंटेज ऑफ डिस्काउंट। हाणे त चए फाइंड द डिस्काउंट, त पोइ त हिकिड़ो ई फार्मूलो ई लॻे आहे बसि। पर चए थो फाइंड परसेंटेज डिस्काउंट, असांखे डिस्काउंट परसेंटेज ॻोल्हणो आहे। त उन जे लाइ पहिरियां डिस्काउंट ॻोल्हणु लाज़मी आहे, छो त डिस्काउंट परसेंटेज खे ॻोल्हण जे लाइ उन में असां डिस्काउंट पुट कंदा आहियूं। लिखियल आहे न फॉर्मूले में डिस्काउंट पुट कंदा आहियूं, त डिस्काउंट हूंदो ई न त कम ई न हलंदो। त पहिरीं ॻाल्हि इहा त असां डेटा ठाहींदासीं त मार्केट प्राइस असांखे मिलियल आहे 160 ऐं सेल्स प्राइस असांखे मिलियल आहे 100 रुपयो। डिस्काउंट परसेंट असांखे लभणो आहे। त उन जे लाइ पहिरियां डिस्काउंट त ॻोल्हियूं। उहो हूंदो आहे फॉर्मूलो MP माइनस SP विच इज़ इक्वल टू 160 माइनस 100 ऐं जेको D असांजो अची वियो उहो थी वियो 60, यानी डिस्काउंट असांखे मिली वियो 60। ठीकु आहे। हाणे हिकिड़ी शइ असांखे मिली वई आहे। हाणे असां डिस्काउंट परसेंटेज ॻोल्हे सघूं था। डिस्काउंट परसेंटेज जो फार्मूलो छा आहे? फार्मूलो आहे ए वारो। त डिस्काउंट लिखो पहिरियां जेको 60 सां ॻोल्हियो आहे, ऐं इन खां बाद में हेठां तव्हां लिखो मार्केट प्राइस। उहो आहे असांजी 160, मार्केट प्राइस 160 आहे ऐं 00 मतिलबु 100% जेको आहे सो मथे तव्हां ॾियो। ठीकु आहे। 0 हिकिड़ो हितां हलियो वियो, हिकिड़ो हितां कटिजी वियो। हिते थी आहे 5 × 10, हिते थी आहे 8 × 16। ठीकु आहे दोस्तों। त छा बचो हिते 60 ज़रगा 5/8। अञा टेबल लॻे थो 30 4, मथे बचे थो 30 5 8 4, 15 × 15 150 डिवाइड बाय 4, 4 × 12। हिनखे जेकॾहिं डिवाइड कयूं त 4 × 12, 3 परते हलिया वेंदा, 7 चौंक 28, 2 बचा 5। ही जवाबु आयो। यानी असांजो जेको जवाबु आहे यानी डिस्काउंट परसेंटेज जेको आयो आहे असांजो, उहो आयो आहे 37.5। ठीकु आहे। 37.5 असांजो आंसर अची वियो ऐं इहो ई असांजो फाइनल आंसर आहे। ठीकु आहे दोस्तों। उमेद तव्हांखे सम्झ में आई हूंदी ॻाल्हि त कीअं डिस्काउंट परसेंटेज ॻोल्हिजे। डिस्काउंट परसेंटेज जे लाइ डिस्काउंट साॻियूं ॻाल्हियूं आहिनि परसेंटेज जूं, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु थोरा नाला चेंज आहिनि। प्रॉफिट हुजे हा हिते ई, अगरि प्रॉफिट हुजे हा त प्रॉफिट छा थिए हा उहो बि ईअं ई निकिरंदी आहे, प्रॉफिट ईअं ई निकिरंदो आहे। प्रॉफिट परसेंटेज जी जाइ ते सिर्फ़ु हिते प्रॉफिट अची वञे हा ऐं हिते प्रॉफिट हुजे हा त हुनजो फॉर्मूलो कुझु ॿियो हुजे हा, बसि प्रॉफिट में प्लस थींदो आहे। ठीकु आहे दोस्तों। उमेद तव्हांखे ॻाल्हि सम्झ में आई हूंदी। जेकॾहिं हा त पोइ चैनल खे सब्सक्राइब कयो, दोस्तनि सां शेयर कयो, वीडियोज़ खे शेयर कयो ऐं कमेंट में ज़रूरु ॿुधायो तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे थी या न।